सिंधी संगत जो मक़सद आहे पंहिंजी सिंधी सुञाणप कायम रखण ऐं इन लाइ टीवी ऐं इंटरनेट जे ज़रिए सॼी दुनिया में वसियल सिंधियुनि खे पंहिंजे वरसे खां वाक़िफ़ करण, जीअं नौजवान टहीअ खे पंहिंजे सिंधी हुजण ते फ़ख्रु हुजे। असांजे हिन चैनल जे प्रोग्रामनि में तव्हीं ॾिसंदा दुबईअ में नौजवाननि जा के नृत्य, असांजा के प्रोग्राम, अहम शख्सनि सां मुलाक़ात, ज़ालुनि जी कचहरी, सुरीला कलाकार सिंध जा ऐं हिंद जा, चर्चनि जूं चहरूं, अचो त सिखूं सिंधी ॻाल्हाइण, पढ़ण ऐं लिखण। ॿारनि खे ॾेखारियो पंचतंत्र जूं आखाणियूं। सिंधीअ में टेलीफिल्म्स, डीवीडीअ ते, सबटाइटल्स अंग्रेज़ीअ में। पाण बि ॾिसो, ॿियनि खे बि ॾेखारियो। कॉमेडी प्रोग्राम जे असीं हर सिंधीअ सां सिंधीअ में ॻाल्हाईंदासीं त पोइ असांजी मिठड़ी सिंधीअ खे न का लहर न को लोलो, असांजी सुञाणप हरदम रहंदी कायम।